बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जी। त अॼु असां हिकिड़े अहम शख़्सियत हिकिड़े मोतबराना घराणे जी शख़्सियत सरदार सालिम मोहम्मद ब्रह्माणी जेको हिन दुनिया मां लाॾाणो करे वियो ऐं उन जी ज़िंदगी ते थोरो डिस्कस कंदासीं त सरदार सालिम मोहम्मद ब्रह्माणी केरु हो। त सरदार सालिम मोहम्मद ब्रह्माणी जो शुमार हिकिड़ो कोस्तान में बल्कि सिंध में हिकिड़ी क्लासिकल वॾेरे जे तहत थींदो आहे। सरदार सालिम मोहम्मद ब्रह्माणी हिकु तमामु सुठी शख़्सियत ऐं सखी दिलि ऐं सखी दस्तरखान जो मालिक सरदार सालिम मोहम्मद ब्रह्माणी जी मिसाल त सरदार सालिम मोहम्मद ब्रह्माणी वटि इहे मिसालूं आहिनि त कोस्तान जो माण्हू हुजे या किथे जो माण्हू हुजे जेको सरदार सालिम मोहम्मद ब्रह्माणी ॾांहुं वेंदो त कॾहिं बि थलो हथु ख़ाली पेट मोटंदो पवंदो। सरदार सालिम मोहम्मद ब्रह्माणी जा दस्तरखान हमेशह आम माण्हुनि लाइ संदसि राज लाइ ख़ुशादा हूंदा। सरदार सालिम मोहम्मद ब्रह्माणी जी सखी दिलि सां गॾु गॾु सरदार सालिम मोहम्मद ब्रह्माणी पंहिंजे राज लाइ ऐं कोस्तान में हिकु अहम सियासी किरदारु सियासी शख़्सियत ऐं पंहिंजे राज लाइ हिकिड़ी मोतबर शख़्सियत हो जंहिंजो हिन दुनिया मां विछोड़ो थियण सां पोइ सरदार सालिम मोहम्मद ब्रह्माणी कमी तमामु घणी महसूसु थींदी ऐं सरदार सालिम मोहम्मद ब्रह्माणी जो किरदारु इंशाअल्लाह असां ईअं चई सघूं था त सरदार सालिम मोहम्मद ब्रह्माणी जो किरदारु तमामु बहितरीनु किरदारु हो ऐं कोस्तान में सदियुनि ते इहो यादि रखियो वेंदो। असां सरदार सालिम मोहम्मद ब्रह्माणी ऐं सरदार सालिम मोहम्मद ब्रह्माणी जे ख़ानदान सां असांजो तमामु घणो घराणो रिश्तो बि हो ऐं सरदार सालिम ब्रह्माणी सां अचु वञु बि हो। उमेद इहा ई दुआ घुरंदासीं त अलाह साईं हुननि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए ऐं सरदार सालिम मोहम्मद ब्रह्माणी जी रीत ऐं रिवायत उन्हनि जे फर्ज़ंद ऐं उन्हनि जे भाउरनि खे बि इहा रीत रिवायत खे हिदायत करे।